Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ही असांजे पीउ जे केस में फ़र्क़ु विझी सघे थो। पीटीआई बानी जे पुट क़ासिम ऐं सुलेमान जो बरतानवी सहाफ़ी पियर्स मोर्गन खे इंटरव्यू। क़ासिम ख़ान चयो त अमरीकी सदर ट्रंप जे वेझे साथी रिचर्ड ग्रेनल सां मुलाक़ात कई हुई। असां ॼाणूं था त सदर ट्रंप ऐं मुंहिंजे पीउ जे विच में सुठा लाॻापा हुआ। सदर ट्रंप मां मदद या हिमायत जी उमेद रखूं था। सुलेमान खान चयो त असां जॾहिं पाकिस्तान वञण जो इरादो ज़ाहिर कयो त पाकिस्तानी हुकूमत जे कुझु माण्हुनि असांखे चयो त गिरफ़्तार कयो वेंदो। असां वीज़ा हासिल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। दरख़्वास्त ॾिनी आहे त अञा ताईं को बि जवाबु न आयो आहे। असां पाकिस्तान ज़रूरु वेंदासीं, भली कंहिंखे ख़राबु लॻे। पीटीआई बानी जे पुटनि क़ासिम ऐं सुलेमान पाकिस्तान अचण लाइ सफ़ारतखाने खे वीज़ा जे लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। हैरानी आहे त सफ़ारतखाने वारा चई रहिया आहिनि त दरख़्वास्त न ॾिनी आहे। दरख़्वास्त जो मूं वटि ट्रैकिंग नंबर आहे। अलीमा ख़ान जो अॾालत जेल ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। अलीमा ख़ान चयो त तहरीक बानी जे पुटनि सां ॻंढियल न आहे। तहरीक आज़ादी ताईं हलाइणी आहे। असां तहरीक जो हिसो ज़रूरु बणिजंदासीं। असांखे गिरफ़्तार करिणो आहे त भली करियो। बानी पंहिंजे पुटनि खे पाकिस्तान अचण खां नाहे रोकियो, उहो कूड़ो आहे। क़ासिम ऐं सुलेमान अमरीका घुमण विया हुआ, हाणे वापसि लंडन पहुची विया आहिनि। जेकॾहिं पंहिंजे पीउ सां मिलणु चाहिनि था त छोकिरे सां अचनि। केर बि न रोकींदो। पंजाब जी समावरी वज़ीर उज़मा बुखारी जो बयानु। उज़मा बुखारी चयो त जॾहिं फसादी टोलो इनकलाब न आणे सघियो त क़ासिम ऐं सुलेमान कहिड़ो तीर मारींदा। अलीमा ख़ान खे बि पंहिंजे भाउ जियां कूड़ ॻाल्हाइण जी आदत पइजी वई आहे। कॾहिं चवे थी त क़ासिम ऐं सुलेमान पाकिस्तान अची रहिया आहिनि, कॾहिं चवे थी त नथा अचनि, कॾहिं चवे थी त वालदा इजाज़त नथी ॾिए, कॾहिं चवे थी त वीज़ा नथी मिले। जंहिंजा ॿार आहिनि पहिरियां उनखां पुछो त हू इजाज़त ॾेई रहियो आहे या न। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज बदिलजंदड़ जंगी माहौल में फ़ैसिलाती बरतरी खे बरक़रार रखंदी। ISPR मूजिबि सिपह सालार मुल्तान ग्रीज़न जो दौरो कयो। जदीद Z-10 ME अटैक हेलीकॉप्टर पाक फ़ौज में शामिल। फील्ड मार्शल जी समाजी शख़्सियतुनि सां बि मुलाक़ात। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जो हाइबर्ड ख़तरनि खे मुंहुं ॾियण जे लाइ गॾियल कोशिशुनि जी अहमियत ते ज़ोर। फील्ड मार्शल खे फार्मेशन जी अमली तयारियुनि ऐं हलंदड़ तरबियती सरगर्मियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल जे जवाननि जे आला जज़्बे, पेशेवरानी महारत ऐं जंगी सलाहियत जी वाखाण। क़ौमी ख़ुदमुख़्तारी ऐं सरहदी सालमियत जे तहफ़ुज़ जे लाइ पाक फ़ौज जे अज़म जो इज़हार। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल पाक फ़ौज जे जदीद Z-10 ME अटैक हेलीकॉप्टर जी पाक फ़ौज में शमूलियत जी तक़रीब में शिरकत कई। जदीद रेडार, इलेक्ट्रॉनिक वारफेयर ऐं नाइट स्ट्राइक जी सलाहियत सां लैस हेलीकॉप्टर्स मुज़फ़रगढ़ रेंज में फायर पावर जो मुज़ाहिरो कयो। फील्ड मार्शल जी हथियारनि जी हिकमत अमली जे कामयाब मुज़ाहिरे जी वाखाण। मुल्क बदर करण जो इज़ाफ़ी मुदो ख़त्म। अफ़गान मुहाजिरनि जी बेदख़ली शुरू। वफ़ाक़ी हुकूमत अफ़गान शहरनि खे मुल्क छॾण जूं नयूं हिदायतूं जारी करे छॾियूं। अख़्तियारनि मूजिबि हुकूमत गैरक़ानूनी तौरु तरसल परॾेही शहरनि खे मुल्क बदर करण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत मूजिबि अंडर ट्रायल अफ़गान शहरनि जी वापसी जे लाइ फॉरेन एक्ट जो कलम 14 बि लागू कयो वेंदो। सज़ा मिलियल ऐं ॿुधणी हेठि केसिस वारनि माण्हुनि खे बि वापसि मुआणियो वेंदो। POR कार्ड जो मुदो 3 जून ते ख़त्म थी चुको। 3 जून खां पोइ POR कार्ड होल्डर्स जो पाकिस्तान रहणु गैर क़ानूनी आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत जे गैरक़ानूनी तरसल परॾेही शहरनि खे गिरफ़्तार करे मुल्क बदर करण जी हिदायत। बलोचिस्तान में कलम 144 लागू नोटिफिकेशन बि जारी। बलोचिस्तान जी घरू वज़ारत मूजिबि मोटरसाइकिल जी बेल सवारी ऐं हथियारनि जी नुमाइश ते 15 ॾींहंनि लाइ पाबंदी। 5 या उन खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण, धरणनि ऐं रैलियुनि ते बि पाबंदी लागू। मर्दनि जे नक़ाब पाइण ऐं मुंहुं लिकाइण ते बि पाबंदी लागू कई वई। गाॾियुनि ते कारा शीशा लॻाइण ते अॻु ई पाबंदी लागू आहे। अमरीकी कौंसलखाने पाकिस्तान में मुक़ररु सफ़ारती अमले ऐं शहरनि जे लाइ नयूं सफ़री हिदायतूं जारी करे छॾियूं। अमरीकी कौंसलखाने जे तर्जुमान मूजिबि अमरीकी शहरी पाकिस्तान में रश वारनि हंधनि ते वञण ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। अमलो ऐं शहरी होटल्स, शॉपिंग मॉल्स ऐं रेस्टोरेंट्स ते बि वञण खां पासो कनि। राजधानी इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा शदीद लोॾा महसूस कया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.4 रिकॉर्ड, गहराई 122 किलोमीटर हुई।
ज़िलज़िले जो मरकज़ हिंदू कश हो। लाहौर, रावलपिंडी, पेशावर, सवात, गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले सबबि कंहिं जानी या माली नुक़सान जा इतला न मिलिया। ज़िलज़िले बाबति शहरनि में ख़ौफ़ पकिड़िजी वियो। कराची, ठठो, सजावल, बदीन ऐं थरपारकर में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं हल्की बरसाति जी अॻकथी। पंजाब में अॼु खां 5 अगस्त ताईं शदीद बरसातुनि जी अॻकथी। मुल्क जे मथां वारनि इलाइक़नि में मुसलसल बरसातुनि बाबति पाणी जे ज़ख़ीरनि में वाध। PDA में तर्जुमान मूजिबि तरबिला डैम 99% ऐं मंगला डैम 61% भरिजी विया। सिंधु दरिया जे वकरनि में वाध। गुडू बिराज वटि विचोली ऐं सखर बिराज वटि नंढी ॿोॾ बरक़रार। कोटड़ी बिराज वटि बि पाणी जे वकरनि में वाध। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो खे अपोज़िशन सां गॾिजी पार्टी ठाहिण जी सलाह ॾेई छॾी। मुर्तज़ा जतोई चयो आहे त सिंध में क़ाबिज़ माफ़िया मां जान आजी करण लाइ सभिनी अपोज़िशन पार्टियुनि खे गॾु थियणु घुरिजे। कंहिं हिक पार्टी जे वस जी ॻाल्हि न आहे। शहीद भुट्टो जो वारस जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो आहे। असांखे सियासत में भलीकार चऊं था। मुंहिंजी सलाह आहे त जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो अपोज़िशन पार्टियुनि सां गॾिजी पंहिंजी पार्टी ठाहे। सिंध में गॾियल कोशिशि कई वञे त जीअं सिंध खे हिकु साफ़ सुथरी ऐं करप्शन खां पाक क़यादत मिली सघे। लाड़काणे में बाडे थाणे ते दाख़िल ड्यूटी अटकाव केस जी ॿुधणी थी। मुर्तज़ा जतोई वकील समेत अदालत आॾो पेश। ॿुधणी 18 अगस्त ताईं मुलतवी कई वई। मुर्तज़ा जतोई चयो त सिंध हुकूमत खे कूड़ा केस दाख़िल करण खां सवाइ ॿियो को बि कमु न आहे। इंशाअल्लाह असांजे मथां दाख़िल समूरा कयल कूड़ा केस साबित न थींदा। पुलिस में सियासत मुदाख़लत सबबि बदअमनी जी सूरताल आहे। सिंध हुकूमत खे अमन अमान जी सूरताल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। सखर में डॉक्टर करपाल दास ते हमिलो। गोलियूं लॻण सबबि डॉक्टर करपाल दास जो असिस्टेंट वज़ीर अली बुअड़ मारिजी वियो। एयरपोर्ट थाणे जी हद बचल शाह भरिसां हथियारबंदनि डॉक्टर करपाल दास जी कार ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि डॉक्टर करपाल जो असिस्टेंट वज़ीर अली बुअड़ ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में दम ॾेई छॾियो। वाक़े बाद हिंदू पंचायत जा अॻवान ऐं मक़तूल वज़ीर अली बुअड़ जा वारस अस्पताल पहुची विया। SSP सखर अज़हर मुगिल खे हटाइण जो मुतालबो। डॉक्टर करपाल दास जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। अणॼातल हथियारबंदनि गाॾी ते फायरिंग कई। फायरिंग में मुंहिंजो असिस्टेंट वज़ीर अली बुअड़ मारिजी वियो। नज़र फिरोज़ शहर में बदअमनी। दुकान मां लखे रुपयनि जी चोरी। घर मां धाड़ो। मज़ाहिमत ते जवाबदारनि गोलियूं हणी वकील खे मणी करे छॾियो। वापारियुनि जो कारोबार बंदि करे धरणो। मोबाइल मार्केट मां चोर अजमल राजपूत जे दुकान जा ताला टोड़े लखे रुपयनि जी मोबाइल जा मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म चोरी करे फरार। मेमुण पाड़े में घर मां धाड़ो। मज़ाहिमत ते जवाबदारनि गोलियूं हणी मुज़म्मल मेमुण खे मणी करे छॾियो। 5 हथियारबंद 15 लख रुपयनि जी मालत जो सोन ऐं 5 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार। कराची में सीनियर वकील ख्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल जो केस दाख़िल। जांच लाइ शरुकनी कमेटी बि क़ाइमु। वाक़े ख़िलाफ़ कराची, दादू ऐं ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। मक़तूल वकील ख्वाजा शमसुल इस्लाम जे भाउ फैज़ुल इस्लाम जी फ़रियाद ते दरख़्शां थाणे ते केस दाख़िल। केस में इमरान आफ़रीदी, ज़रार इनाम, उस्मान तक़दीर, बहारगुल, खस्तागुल ऐं ॿिया नामज़द। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त गुज़िरियल साल बि जवाबदार इमरान आफ़रीदी 20 साथियुनि सां गॾिजी ख्वाजा शमसुल इस्लाम ते हमिलो कयो हो। जवाबदार इमरान आफ़रीदी वीडियो बयान जारी कंदे चयो त ख्वाजा शमसुल इस्लाम खे क़त्ल जो इतराफ़ कयो आहे। जवाबदार इमरान आफ़रीदी जी गिरफ़्तारी लाइ SSP ॾखण जी सरबराही में शरुकनी कमेटी क़ाइमु। गुज़िरियल ॾींहुं डिफेंस फेज़ 6 में जवाबदार इमरान आफ़रीदी मस्जिद अंदरि पिस्टल जा फायर करे सीनियर वकील ख्वाजा शमसुल इस्लाम खे क़त्ल ऐं सदस्य पुट खे ज़ख़्मी कयो हो। वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं आया हुआ। ऐं कराची जे इलाइक़े कोरंगी में ख़ानगी बैंक जी कैश वैन मां 97 लख रुपया फुर कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जे जवाबदार अली बख़्श ऐं परवेज़ जी कब्ज़े मां 34,78,000 रुपया रोक ऐं 1 कार हथकरणे जी दावा। जवाबदारनि वटां 3 पिस्टल ऐं 2 मोबाइल फ़ोन्स बि हथ। 2 ॾींहं अॻु जवाबदार ख़ानगी बैंक जी कैश वैन मां 97 लख रुपया फुर कया हुआ। मज़ाहिमत ते जवाबदारनि गोलियूं हणी 2 सिक्योरिटी गार्ड्स सुधीर ऐं मोहम्मद ख़ालिक खे ज़ख़्मी कयो हो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार अली बख़्श ऐं परवेज़ दीदार अली जागीराणी, शौकत अली ऐं मुख़बिरी कंदड़ जवाबदार सां गॾिजी वारदात कई हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां काज़ी राबेल। हेडलाइंस मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।